मक़नातीसी लहरुनि वसीले जेसि ताईं जिते असांजो आवाज़ या अक्स पहुचे थो, उन्हनि तमामु माई टीवी ॾिसंदड़ नाज़रीन जे लाइ जवाहर गिलाल जो प्यार ऐं पंहिंजाइप वारो सलाम। इहे असांजा किताब जीअं खुलियल हथ, इन्हनि हथनि में अव्हां जे लाइ पिनियल दुआऊं। जिते हुजो सदाईं सराहा हुजो। नए प्रोग्राम सां तव्हां जे साम्हूं आहियूं ऐं अॼु जेका शख़्सियत असां सां गॾु आहे, त हिकिड़ो कोटेशन यादि अचे थो पियो। चवंदा आहिनि त इबादत सां अजर मिलंदो आहे, पर ख़िदमत सां ख़ुदा मिलंदो आहे। तमामु ख़ूबसूरत अंदाज़ सां माण्हुनि में उत्साह पैदा कंदड़ शख़्सियत असां सां गॾु आहे। जॾहिं बि रांदियुनि जो ज़िक्र हुजे, त उहे ग्राउंड आबाद करणा हुजनि या औरतुनि जी भलाई बहबूद जे लाइ कम जी ॻाल्हि हुजे, या एजुकेशन जी हासिलात खे अञा बि सवलो ऐं सुहिणो बणाइणो हुजे, त उहा शख़्सियत जिते किथे असांखे सरगर्म नज़र ईंदी। जॾहिं बि ख़ैरपुर जो ज़िक्र थींदो ऐं ख़ैरपुर जे तालीमी इदारनि जो ज़िक्र थींदो, उन्हनि जे ग्राउंड्स जो ज़िक्र थींदो ऐं औरतुनि जी फलाह ऐं बहबूद जो ज़िक्र थींदो, त हिकिड़ो नालो ॾाढो नुमाया असांखे नज़र ईंदो। अॼु जी असांजी शख़्सियत इंतिहाई मानाइती शानाइती मैडम हिना शाह जीलानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, थैंक यू। कीअं आहियो मैम? ठीकु आहियो? शुक्र शुक्र है। तव्हांजा लख लाइक जो असांखे तव्हां वक़्तु ॾिनो ऐं माई टीवी जा महिमान बणियो, असांजे लाइ इंतिहाई ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ऐं असीं शुरूआति कंदा आहियूं पंहिंजे पहिरें बुनियादी सुवाल जो, त तव्हां पंहिंजे हवाले सां जेको तव्हांजो नंढपण गुज़रियो, उहो कीअं गुज़रियो, किथे गुज़रियो? वालेकुम, तव्हांजी महिरबानी अदा जबाद, तव्हां असांखे आयो ऐं थोरो इन क़ाबिल सम्झो असांखे। मुंहिंजो बेसिकली त मां जी पैदाइश ख़ैरपुर जी आहे ऐं मां नंढी थी वॾी ख़ैरपुर में ई थियसि। मुंहिंजी एजुकेशन बि ख़ैरपुर सेंट टेरेसा स्कूल मां ई, जॾहिं सर जॉन जो हुयो ज़मानो, उन में मुंहिंजी आहे। मां 6 क्लास उस ताईं पढ़ियमि। उन खां पोइ वरी हाई स्कूल, गर्ल्स हाई स्कूल मां वरी वुमेन कॉलेज मां पंहिंजे बैचलर कंप्लीट कई। इहा ई मुंहिंजो आहे। बेसिकली त ख़ैरपुर जा आहियूं ऐं पंहिंजो असांजो जेको फैमिली आहे, सॼो ख़ैरपुर जो ई सिस्टम आहे असांजो। ख़ैरपुर जे एजुकेशन जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते ॾिठो वियो आहे त जॾहिं बि ॿारनि जो ज़िक्र थींदो आहे, त असां जूं नंढड़ियूं ग्राउंड्स में घटि अचनि थियूं पियूं। माना उन्हनि जी जेका आहे सो स्पोर्ट्स सां लगाव घटि आहे। वजह ज़ाहिर आहे असांजो जेको सिंध जो हिकिड़ो कल्चर आहे, उन में ॿारनि खे थोरो अॻिते आणण में असां थोरो घबराहट महसूसु कंदा आहियूं। त इन हवाले सां तव्हां इलाही कोशिशि कई आहे, ऐं उहा कोशिशि तव्हां कीअं ॾिठी आहे? उन में का अॻ भराई थी आहे? ॾिसो, पहिरें ज़माने में ऐं हाणे ज़माने में दौर में इलाही फ़र्क़ु आहे। पहिरियों इहे फैसिलिटीज़ न हूंदियूं हुयूं, पर्दो घणो हूंदो, औरतुनि खे नियाणियुनि खे एतिरो ॿाहिरि परमिशन न हूंदी। असां ॿारनि खे ई हूंदा हुआसीं लिमिटेड माहौल में। ऐं हाणे ऐं पुराणे ज़माने में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हाणे माशाल्लाह शऊर आयो आहे, सोशल मीडिया जो ज़मानो आहे। ऐं हाणे पहिरें जे मुक़ाबले में लेडीज़ और असांजी फीमेल्स वधीक अॻिते आयूं आहिनि। छो जो असांजे स्कूलनि में, असांजे कॉलेजिस में इहे शयूं, स्पोर्ट्स इवेंट्स, हर शइ ते प्रोग्राम्स इवेंट थियनि था। ऐं हाणे बि तव्हां ॾिठो हूंदो मैराथन जेको अथई नफ़ीसा करायो, त केतिरियूं फीमेल असां स्टूडेंट्स निकितियूं। ओवरऑल सॼे पाकिस्तान खे ॾिसो या सॼे सिंध में असां ॾिसो, असां पंहिंजे सिंध में रहूं था, त असां कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे असांजे इंटीरियर सिंध मां फीमेल्स निकिरनि, उहे थोरो अॻिते अचनि, उन्हनि जो थोरो एजुकेशन बि उन्हनि जी सुठी थींदी ऐं हुननि जो हिकिड़ो जेको हुनजो हिचकिचाहट चवंदा हो या हिकिड़ो हेज़िटेशन थींदी आहे त बाबा असां अॻियां कीअं वञूं, निकिरूं कीअं, इहो कॉन्फिडेंट और लेडीज़ में इलाही अची वेंदो आहे। उहो असांजो कमु आहे। कुझु अहिड़ा इदारा हुजनि जेके या नदी नफ़ीसा खे ॾिसी असां औरतूं ई इलाही अची विया आहियूं, त असां बेनज़ीर खे ॾिठोसीं, उन खां पोइ असां पंहिंजे ख़ैरपुर में बि नफ़ीसा खे ॾिसोसीं, त असां उन सां गॾु हली एॾा स्ट्रॉन्ग थी वेंदा आहियूं जो हाणे असांखे मतिलबु परवाह ई न हूंदी आहे। बिल्कुलु तव्हां सही चयो। ऐं मैडम नफ़ीसा शाह जो त तमामु घणो जेका आहे सो कमु आहे, ऐं उन्हनि जो त जनरली माना सभिनी जी भलाई ऐं बहबूद जे लाइ ऐं ख़ैरपुर जी ख़ूबसूरती जे लाइ उहे कोशिश आहिनि। ऐं उन कोशिश में तव्हां बि उन्हनि सां बाहि ॿेली आहियो। त उन कोशिश जे हवाले सां जेका तव्हां हाणे ज़िक्र कयो मैराथन जो, इहो तव्हांखे ख़्यालु थी आयो त इनखे कीअं कराइजे, ऐं तव्हांजे लाइ इलाही प्रॉब्लम्स बि थिया हूंदा? असल में अधी जी पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन आहे KYC,
ऐं असांजी बि पंहिंजी ऑर्गनाइज़ेशन वॉइस फॉर वॉइसलेस पोइ अॼु इहो चयो त भई तव्हां हिकिड़ो इवेंट कयो मैराथन जे हवाले सां पोइ असां गॾिजी पाण में कोलेबोरेशन सां असां इहो इवेंट करायोसीं इतफ़ाक़ सां मां हुन में कोन हुयमि मुंहिंजो थोरो ॿाहिरि काॾे वई हल त इहो प्रोग्राम असां अदी मक़सूदा जी हेॾो सॼी KYC जी टीम ई हेॾो असां सभु हुयासीं त हिकिड़ो अदी जी साथ सपोर्ट सां कयोसीं ऐं स्कूलनि में माण्हू विया टीम वई जेको गर्ल्स कढियूं काफ़ी महिनत कई सभिनि ऐं माशाल्लाह माशाल्लाह इलाही सुठो इहो इवेंट थी वियो अहिड़ा अॼु जो त आहे त असां हमेशह हर साल इहो इनशाल्लाह KYC ऐं पंहिंजो वॉइस फॉर वॉइसलेस मिली अहिड़ा इवेंट्स सां गॾु में कंदासीं इनशाल्लाह जी मैम तव्हां ॿिया खोड़ सारा इवेंट भी कराया आहिनि जीअं माना म्यूज़िकल नाइट आहे या ड्रामास आहिनि उहो एक्सपीरियंस तव्हांजो कीअं रहियो ऐं तव्हां अमली तरह सां हिन फील्ड में समाजी ख़िदमतुनि जे हवाले सां कॾहिं आहियो मूंखे 7-8 साल थी विया आहिनि जो मां पंहिंजो सोशल ऐं पॉलिटिकली कमु स्टार्ट कयो आहे कुझु टाइम मां 2-3 साल कराची में हुयसि उते मां पिकअप कयो हाणे 3-4 साल थिया आहिनि त मां पंहिंजो खैपुर में अची पंहिंजो शहर वसायो आहे ऐं इन में जेके इवेंट तव्हां चओ था त उहो बचपन खां या थोरो जज़्बो हुयो जवानी में कॉलेज जे ज़माने में या स्टूडेंट हुयासीं त इहे इवेंट्स हुन खां पोइ वरी मां काफ़ी प्रोग्राम्स मीना बाज़ार पोइ जिमखाना में बि अदी मक़सूदा सां गॾु इलाही छो जो मां पहिरियों वाइस प्रेसिडेंट बि 2 साल 8-10 साल पहिरियों मां वाइस प्रेसिडेंट हुयसि हिते लेडीज़ जिमखाने जी जेको हाणे इवेंट असां म्यूज़िकल प्रोग्राम कयोसीं इहे कराची जो हिकिड़ो बैंड हुयो उहो उन्हनि सॼो कयो असां उन्हनि खे सॼो वेन्यू वग़ैरह करे ॾिनोसीं त माशाल्लाह उहो असांजो उमेद न हुई असां पहिरियों दफ़ो हिकिड़ो एॾो वॾो इवेंट कयोसीं त इलाही सुठो थियो माण्हू बि ख़ासि करके फीमेल्स जे लाइ असां कोशिशि इहा कंदा आहियूं त हितां जी जेके औरतूं आहिनि उन जे लाइ थोरो एंटरटेनमेंट हुजे थोरो लेडीज़ निकिरनि ॿारनि जे लाइ हुजे नौजवाननि जे यूथ जे लाइ हुयो प्रोग्राम ऐं असांखे इलाही सुठी मोट मिली ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं माण्हू इलाही इंट्रस्ट वठंदा आहिनि हिन में त अॻिते बि इलाही असांजो इरादो आहे असांखे हाणे काफ़ी माण्हू चवनि पिया त मैडम हे कयो पर कुझु माहौल ऐं सर्दी थी वई ऐं कुझु माण्हू उन हिसाब सां असां कंदा आहियूं प्रोग्राम ऐं कंदासीं इनशाल्लाह जी ज़िक्र हले पियो औरतुनि जे बहबूद जो फलाह जो त उन हवाले सां हिन में जिमखाना में तव्हां मुख़्तलिफ़ सेंटर बि मूं ॿुधो आहे त हलनि पिया त उहे कहिड़ा कहिड़ा सेंटर आहिनि ऐं उन्हनि मां केतिरियूं औरतूं लाभ हासिल कनि पियूं जी बिल्कुलु हे असांजे लेडीज़ जिमखाना में मूंखे 2 साल थिया आहिनि मां जनरल सेक्रेटरी वेठी आहियां ऐं उन खां पोइ इहो बि क्रेडिट मां आदि नफ़ीसा खे ई ॾींदमि त उन जी सपोर्ट सां असां वटि हिकिड़ो सेंटर स्टार्ट थियो इन में असां 200 लेडीज़ खे असां स्टिचिंग सिलाई सेखारीसीं सखर जी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे उन्हनि असांखे इहो प्रोजेक्ट ॾिनो हुयो इन में 100 लेडीज़ 3 मंथ जो कोर्स असां करायोसीं इन में ब्यूटिशियन जो बि कोर्स हुयो ऐं प्लस स्टिचिंग जो बि हुयो ऐं उन में इहो असां फेवर कयो फ्री ऑफ कॉस्ट हुयो उन में असां मशीनूं बि ॾींदा हुआसीं ऐं प्लस असां सर्टिफिकेट बि ॾींदा हुआसीं उहो ख़ासि करे असांजे सिटीअ जी जेके औरतूं वीचारियूं अचनि पियूं उन्हनि खे हिकिड़ो शौक़ु हुओ त असां सिलाई सिखूं ऐं पंहिंजो बिज़नेस जे हवाले सां बि उन्हनि खे सपोर्ट जे लाइ इहो असां सेंटर स्टार्ट कयोसीं उहो इनशाला असांजे कंटिन्यू हले पियो तव्हांजो बि के सारूणियूं हूंदियूं खैरपुर सां एजुकेशन सां ऐं स्टूडेंट वारो ज़मानो उहो तव्हां कीअं माना हुनखे कीअं ॾिसो था पिया यादि कयो था पिया त उहे यादगिरियूं कीअं थियूं लॻनि जी बिल्कुलु पुराणो ज़मानो त तव्हांखे चवंदा आहिनि न त उहो त कॾहिं बि न ख़ासि स्टूडेंट लाइफ जेका मुंहिंजी कॉलेज लाइफ हुई उहा मूंखे हमेशह यादि रहंदी आहे मुंहिंजी फ्रेंड्स असांजो अञा ताईं असां पाण में फ्रेंड्स आहियूं मिलंदा आहियूं कॾहिं कॾहिं कराची मां वेंदी आहियां ज़ाहिर हाणे त हर कंहिंजी शादी थी वई ॿारनि जूं कुझु ॿाहिरि हली वियूं पर ख़ैर असांजो इलाही सुठो हिकिड़ो पंहिंजे कज़िन्स असांजूं हुयूं पंहिंजे मुंहिंजे चाचा जेको आहे साईं टाइम अली शाह मुंहिंजो चाचा आहे अतीना नफ़ीसा ते मुंहिंजो कज़िन आहिनि असां नंढा थी वॾा थियासीं त उहो बचपन असांखे यादि आहे त गॾु खेॾणु करणु मस्तियूं उहो ज़मानो इलाही यादि कंदा आहियूं कॉलेज लाइफ वारो ज़मानो बि इलाही सुठो लाइफ हुई असांजी गुज़री अलाह जो अल्हम्दुलिल्लाह शुक्र अलाह जो ऐं बाक़ी हाणे जेका ज़िंदगी गुज़रे पई इन जा बि मुंहिंजे मालिक जा करम आहिनि असां इन क़ाबिल न आहियूं पर महिरबानी मुंहिंजे अलाह जी सुठी ज़िंदगी पई गुज़रे अलाह शुक्र आहे अच्छा में तव्हां ज़िक्र कयो पंहिंजे ॿारनि जो त पंहिंजे ॿारनि जे हवाले सां थोरो ॿुधायो औलाद केतिरी आहे छा पिया कनि उहे जी मुंहिंजो 4 ॿार आहिनि माशाल्लाह 2 पुट आहिनि 2 धीअरूं आहिनि 2 वॾा ॿार मुंहिंजा अमेरिका में आहिनि उन्हनि जी शादियूं थियल आहिनि माशाल्लाह मां नानी बि आहियां सो
उन खां पोइ मुंहिंजो हिकिड़ी धीउ आहे जेका बि शादी थियल आहे, हुनखे बि 2 ॿार आहिनि। ॿियो मुंहिंजो पुटु आहे 3rd नंबर, उहो स्पेशल चाइल्ड आहे, मतिलबु मुंहिंजे लाइ ख़ासि ॿार आहे उहो। ऐं मुंहिंजो पुटु आहे, उनखे थोरो आहे एपिलेप्सी। अच्छा त बसि उन जी तवजह, उनखे बि टाइम ॾियणो पवंदो आहे, उन सां बि मां गॾु हूंदी आहियां। उहो बि मुंहिंजे बग़ैर रही न सघंदो आहे, मां बि उन बग़ैर रही न सघंदा। इहा बि हिकिड़ी ज़िमेदारी आहे। त इहे मुंहिंजा 4 ॿार आहिनि, माशाल्लाह सभु मैरिड आहिनि। ऐं हे जेको पुटु आहे मुंहिंजो, इहो अनमैरिड। जी मैडम, ज़िक्र निकितो अव्हांजे ॿारनि जी कामयाबी जो ऐं उन्हनि जी शादियुनि में ज़ाहिर सहरा बि थींदा आहिनि, त उन्हनि जो तव्हां शादियूं ट्रेडिशनल करायूं या जेका आहे सो थोरो चेंज हुयूं, जीअं पंहिंजो ट्रेडिशन आहे? न शादियूं त माशाल्लाह ट्रेडिशनल जेके अॼुकल्ह असांजो रस्मूं रस्मूं, बिल्कुलु असां सिंधी पाण जेके असांजो आहिनि असांजूं रस्मूं, मेहंदी, उन खां पोइ वरी जेके लावनि जो रस्मूं, माशाल्लाह असां इलाही इंजॉय कंदा आहियूं। पर पाण में डांस वांस कंदा आहियूं, इलाही मतिलबु सुठो हिकिड़ो एंटरटेनमेंट प्रोग्राम हूंदो आहे असांजो फैमिली जो, ऐं मज़ो ईंदो आहे। ढोलकियूं कंदा आहियूं, मतिलबु प्रॉपर जीअं सिंधियुनि में असां में रस्मूं हूंदियूं आहिनि, उहे असां कंदा आहियूं। ज़बरदस्त। ऐं इन्हनि रस्मुनि खे ज़ाहिर असांखे में इहो ख़ुशी हूंदी आहे, हिकिड़ो सेलिब्रेशन हूंदी आहे, हिकिड़ो मौक़ो हूंदो आहे, सभु सॼो ख़ानदान गॾु हूंदो आहे। त उहो तव्हां उनखे न, पर हिकिड़ी असल छा आहे त हाणे जेको नओं दौरु अचे पियो न, त असां पंहिंजो ट्रेडिशन विञाईंदा पिया वञूं जी बिल्कुलु ऐं उहे ख़तमु थींदियूं पियूं वञनि। उन हवाले सां मां तव्हांखां सवाल कयो ऐं ॾाढो ॿुधी ॾाढो सुठो लॻो त तव्हां पंहिंजे ट्रेडिशन हवाले सां ई उहे शादियूं करायूं, उहे लाऊं, उहे बिल्कुलु बिल्कुलु। ॾिसो, असांजे हिकिड़ो रस्मूं आहिनि, असांजो हिकिड़ो पंहिंजो कल्चर आहे, उहो असां किथे बि पहुची वञूं न, उहो कल्चर असां पंहिंजो न भुलींदासीं। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई। अच्छा, म्यूज़िक सां केतिरो लॻाव आहे? म्यूज़िक सां मूंखे इलाही लॻायो आहे, कुझु घणो ई आहे। अच्छा, जो मां जॾहिं बोर थींदी आहियां न, त पोइ बसि मां चवंदी आहियां त थोरो रिलैक्स थी वेंदो आहे माण्हू। अगरि मां ड्राइव ते वञा कराची या कारे ॿाहिरि, मां म्यूज़िक ज़रूरु हलाईंदी आहियां। कहिड़े क़िस्म जो म्यूज़िक? घणो करे सैड सॉन्ग्स सैड सॉन्ग्स, ॿियो गज़ल वग़ैरह, कुझु बि मतिलबु म्यूज़िक वग़ैरह, कुझु बि मतिलबु थोरो मज़ो जीअं अचे। बाक़ी हो बि मूंखे डिस्को टाइप इहे शयूं मूंखे पसंदि आहिनि। हा, मां थोरो जीअं आबिदा परवीन थी वई ऐं जगजी चतरा, इन्हनि जा गज़ल, हेॾो सनम मारवी मुंहिंजी फेवरेट आहे इलाही। आबिदा परवीन, सनम मारवी जो मां इवेंट बि हाणे करायो, 3 साल पहिरियों करायो। त उहो बि मुंहिंजो माशाल्लाह वॉइस फॉर वॉइसलेस जी तरफ़ां हुयो, इलाही सुठो इवेंट उहो बि असांजो कामयाबु इवेंट वियो। त बसि इहे शयूं हिकिड़ी कंदा रहंदा आहियूं। कॾहिं हेल्थ ते कंदा आहियूं को सेशन, कॾहिं मेडिकल कैंप लॻाए वठंदा आहियूं, कॾहिं असां एजुकेशन ते कोई प्रोग्राम फ्री लॉन्चिंग थी वई, मां जिम में या किथे बि असां इलाही कुझु न कुझु कंदा रहंदा आहियूं इवेंट्स। इहो असांजो हिकिड़ो मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो पैशन चओ या कुझु आहे, शौक़ु हूंदो आहे। अच्छा, पंहिंजे हॉबीज़ जे हवाले सां कुझु ॿुधाईंदो? हॉबीज़ मुंहिंजो इहे ई आहे, म्यूज़िक ॿुधंदी आहियां, या फिर पोइ वरी थोरो स्पोर्ट्स जो बि आहे, बैडमिंटन मूंखे शौक़ु आहे। पाण बि खेॾिया आहियो? जी, मूंखे इलाही कॉलेज जे ज़माने में मां काफ़ी कप्स वग़ैरह खयां। ऐं ॿियो ड्राइव, लॉन्ग ड्राइव ते ट्रैवलिंग, इहे शयूं आहे। ड्राइव मां पाण कंदी आहियां। नेचुरल जेके जॻहियूं आहिनि उहे तव्हांखे वधीक पसंदि आहिनि? जी जी बिल्कुलु, उते घुमण वञूं था। हा हा बिल्कुलु, इहे शयूं आहिनि थोरो सुठी तरीक़े सां पंहिंजे। अच्छा, कहिड़े क़िस्म जो मंज़र तव्हांखे ख़ूबसूरत लॻंदो आहे? माना इलाही हद तक मूंखे वेदर जे लिहाज़ सां त मूंखे बादल वारो, बरसाति वारो, ऐं अगरि मां नारायण वञा, गागान वञा, इन साइड ते, इहो मूंखे मौसम सुठो लॻंदो आहे। ॾाढो ख़ूबसूरत जेका आहे सो तव्हां सां कचहरी हले पई, ऐं तव्हांजी शख़्सियत इंतिहाई जेका आहे सो अलॻि थलॻि आहे। तव्हां एॾे माना सुठे बैकग्राउंड खां तालुक़ रखंदे तव्हां में निमाणाइप आहे, आजिज़ी आहे, ऐं इहा ई कंहिं बि इंसान जी ख़ूबसूरती हुजे थी। त चवंदा आहिनि त इंसान जो ॿियो लम्हो माज़ी थी वेंदो आहे, ऐं हाल अगरि ख़ूबसूरत हुजे त असांजो माज़ी बि ॾाढो ख़ूबसूरत थी वेंदो। ऐं तव्हां उन ई गस ते हलो पिया। त ईंदड़ वक़्त में तव्हां छा सोचियो आहे ख़ैरपुर जे औरतुनि ऐं ॿारनि जे लाइ? ॾिसो, मुंहिंजो त जेको पंहिंजो हिकिड़ो शौक़ बि आहे, हिकिड़ो जज़्बो बि आहे मूं में, त मां जो इहो ई आहे, मुंहिंजी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे उनखे मां अॻिते हलाईंदे इहो ई कंदमि त कोई हुजे नौजवाननि जे लाइ, औरतुनि जे लाइ ईअं सेंटर्स हलंदा रहनि,
ऐं उन्हनि ते एजुकेशन उन्हनि खे सपोर्ट कयो वञे ताकी उहे अॻिते अचनि, उन्हनि खे प्रमोट कयो वञे, उन्हनि खे बिज़नेस खोले ॾिना वञनि त भई ताकी उहे अॻिते जीअं हाणे सेंटर आहे, असां इहे ई मशीनूं ॾींदा आहियूं त बाबा जाम ग़रीब आहिनि सफ़ा, त उहो ॿियो न त पंहिंजे हिकिड़े कमरे में 5 मशीनूं या उन हिकिड़ी मशीन ते कंहिंजा कपिड़ा सिबनि, कंहिंखे फ़ाइदो थिए, या पार्लर अगरि असां ट्रेनिंग कराईसीं उन्हनि खे, त उन्हनि खे चवंदा आहियूं त पंहिंजे घर में बि तव्हां हिकिड़ी अर्निंग थी वञे, तव्हां कंहिंजा मोहताज न थियो। असां चवंदा आहियूं औरत इंडिपेंडेंट हुजे, उहो भले चाहे तव्हांजो मुड़ुसु हुजे, पीउ हुजे, भाउ हुजे, तव्हां कंहिंजे अॻियां हथ न फैलायो, तव्हां इंडिपेंडेंट आहियो, तव्हां पंहिंजे पेरनि ते पाण बीहो, इहो ई मां चई थी सघां। ईंदड़ वक़्तु वाक़ई ॾाढो आहे बि सख़्तु, जेसिताईं घर जा सभई भाती कमु कोन कंदा त जी सुठे नमूने सां हयाती गुज़ारे बि कोन सघंदा। हम्म, तो ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो सोच आहे। अलाह कंदो इन सोच खे अलाह पाक अमली सूरत अख्तियार इंशाअल्लाह। ॾींदा। ऐं असांजो हिकिड़ो प्रोग्राम जे आख़िर में तव्हां खां का न का सुठी ॻाल्हि ॿुधणु चाहींदासीं, को पैगाम ॿुधणु चाहींदासीं। पहिरियों त तव्हांजी महिरबानी, ऐं ॿी ॻाल्हि त मां इहो ई चवंदमि पंहिंजे यूथ लाइ, पंहिंजे जेके असांजा हिते ख़ासि करे ख़ैरपुर वासियुनि जे लाइ इहो ई पैगाम ॾींदमि त बाबा पंहिंजी इज़त कयो, पंहिंजे हिक ॿिए सां प्यार मोहबत सां हलो, छो जो जेसिताईं तव्हां के फैमिली खे हलाईंदव, हिक ॿिए जी इज़त न कंदव, तव्हां कॾहिं बि अॻिते नथा वधी सघो। पंहिंजे औरतुनि जी, पंहिंजे नियाणियुनि जी, उन्हनि जी हिफ़ाज़त कयो, किथे थियूं वञनि, छा थियूं कनि, तव्हां जॾहिं तव्हां उनजा ॿांह ॿेली थींदव तॾहिं तव्हां हुनखे सपोर्ट कयो, एजुकेशन ते हुननि खे तवजो, उनखे ॿारनि पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो, ऐं इहो स्पोर्ट्स खे प्रमोट कयो, इहो हर इदारे में इवेंट करायो। हाणे बि मां हिकिड़ी तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मुंहिंजो पीर उमर शाह सां उन ॾींहुं मुलाक़ात थी, क्रिकेट मैच हुयो वॾा माचुनि में, त उते मां हुनखे इहो चयो त मां हिकिड़े जिमखाने में बैडमिंटन कॉम्पिटिशन कराइण थी चाहियां, त हुन मूंखे चयो तव्हां मूंखे प्रपोज़ल ॾियो त मां तव्हांखे कराए छॾियां। इहे सभु शयूं तव्हां पाण में अगरि इंट्रस्ट वठंदव, तव्हां हिकु बीइंग हिकु लेडी, मां त इहो ई चाहींदमि त मां पंहिंजे औरतुनि जे लाइ जेको बि कयां मुंहिंजे लाइ मां सां थी घटि आहे। अलाह कंदो इहे तव्हांजे ॻाल्हियुनि खे अलाह पाक अमली सूरत अख्तियार ॾियारींदा। ऐं आख़िर में असां वटि हिकिड़ो नंढो तोहफ़ो हूंदो आहे गुलनि जी सूरत में, तो असां उहो तव्हांखे पेश करणु चाहींदासीं।